अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं महबूब उमर जो जीअं त तव्हांखे ख़बर आहे त सिंध लैंग्वेज अथॉरिटी पारां नओं कीबोर्ड मुतारफ़ करायो वियो आहे। उन खां अलावा नवां सिंधी फ़ॉन्ट ऐं सिंधी ओसराग ऐं विसराग जा नवां सॉफ्टवेयर आहे जेको तव्हांखे ॾेखारण वारो आहियां। तो दोस्तों जीअं ई असां हिन जे पोर्टल ते ईंदासीं तव्हां ॾिसी सघो था पोर्टल जी एड्रेस आहे keyboard.sindhi.org। ठीकु आहे, हिते अचण सां तव्हांखे कुझु फीचर मिलंदा। जीअं तव्हां साम्हूं ॾिसी सघो था त हीउ सिंधी कीबोर्ड आहे जेको साईं माजिद भुरगड़ी वारे कीबोर्ड जहिड़ो ई आहे, पर हुन में सिर्फ़ु वेसराग ऐं ओसराग में थोरो फ़र्क़ु कयो वियो आहे। इहो तव्हांखे वीडियो जे आख़िर में सम्झाईंदुसि त वेसराग ओसराग आहे छा। ठीकु आहे, पहिरीं असां सम्झूं था हिते हिन जा कहिड़ा कहिड़ा फीचर वधीक आहिनि ऐं कहिड़ा कहिड़ा टूल आहिनि जेके मुतारफ़ कराया आहिनि सिंध कल्चर डिपार्टमेंट वारनि। ठीकु आहे, सो सभ खां पहिरीं ई तव्हां ॾिसी सघो था कीबोर्ड आहे ऐं सिक्योर थी वई, पहिरीं त कोन हुई। बहरहाल हिते तव्हां जेको कुझु बि लिखंदव, भले तव्हांजो कीबोर्ड अंग्रेज़ी हुजे, तव्हां लिखंदव डायरेक्ट सिंधी में थींदो ऐं उन खां अलावा उनखे तव्हां उन ई वक़्तु ट्रांसलेट बि करे सघो था कंहिं ॿी ॿोलीअ में। उन खां अलावा हुनखे तव्हां शेयर बि करे सघो था, महफ़ूज़ बि करे सघो था, हुनजी कापी बि करे सघो था। जेके वॾा वॾा फीचर आहिनि तव्हांखे ॿुधायां पियो। तर्जुमे करण लाइ जेके ज़बानूं अवेलेबल आहिनि उहे बि तव्हांखे ॾेखारियां थो। हिते तव्हां शिफ्ट दॿाइण सां उन टाइम ते कीबोर्ड जो जेको लुक आहे उहो चेंज थींदे ॾिसी सघो था। ऐं हिते तव्हां जेको कुझु बि लिखंदव, मिसाल तौरु मुंहिंजो जेको कीबोर्ड आहे जेतोणीकि हेठि तव्हां ॾिसी सघो था अंग्रेज़ी रखियलु आहे, पर आउं जेको कुझु बि तव्हां लिखंदुसि त हिन पोर्टल ते ऑटोमेटिक सिंधीअ में लिखंदुसि। सही आहे, सो हींअर अल्टर दॿायो पर उहो फ़िलहालु कमु कोन पियो करे। सही, जेकॾहिं आउं हुते सिंधी रखां या को बि कीबोर्ड रखां ऐं हिते जेको कुझु लिखंदुसि उहो सिंधी में हूंदो। सही, त हिते आउं कुझु लिखी थो वठां। जीअं लिखां थो वेंदसि वतन साम्हूं मलीर मुंहिंजो माग, मलीर मुंहिंजो माग। ठीकु आहे, एतिरो लिखूं था। हाणे इनखे ट्रांसलेट कंदासीं त हीउ हिन जो ट्रांसलेटर केतिरो कमु करे थो। गूगल ट्रांसलेटर खां बिल्कुलु अलहदा आहे। हीउ हुनजो पंहिंजो सिंधीला वारनि जो ट्रांसलेटर आहे ऐं हिन ते डेवलपर्नि काफ़ी कमु कयो आहे सिंधी ॿोली जे लाइ। सो अचो त हिनखे ट्रांसलेट करे था ॾिसूं त इहो ट्रांसलेटर कीअं थो कमु करे। सही, त हिते आउं सर्च कंदुसि उर्दू ज़बान खे ऐं हुनजे जीअं तर्जुमे ते क्लिक कंदुसि त तव्हां ॾिसी सघो था वतन के सामने मेरी साथ, मतिलबु त हिन में अञा काफ़ी कमु आहे। मतिलबु त सिंधी ॿोली इंतिहाई ॾुखी ॿोली आहे जंहिंखे मतिलबु आम मशीन जो कमु न आहे हुनखे ट्रांसलेट करणु। पर ॾिस ही लिखियो आहे माई साइट इन फ्रंट ऑफ द होमलैंड। यार ही कुझु न कुझु त सही पियो ॿुधाए। माग होमलैंड सही त आहे, पर वेंदुसि वतन साम्हूं त कोन लिखियलु आहे। लिखियलु आहे माई साइट इन टू फ्रंट ऑफ द होमलैंड। इहो ग़लति आहे। ऐं जेकॾहिं हिते हिनखे ॿीहर जेकॾहिं तव्हां लिखो था, लिखण जी ट्राई कयो था, त हिते हाणे तव्हां अंग्रेज़ीअ में ई लिखंदो, छो त हिनखे तव्हां अञा क्लियर न आहे कयो। क्लियर करण जे लाइ तव्हांखे हेठि नंढिड़ो बटण मिले पियो जंहिं ते लिखियलु आहे साफ़ करियो, ऐं उन ते क्लिक करण सां तव्हां हिनखे साफ़ करे सघो था। हाणे जेको कुझु आउं लिखां थो उहो लिखां थो आसान, जेको ई कीबोर्ड सम्झी सघे, जेको ई ट्रांसलेटर सम्झी सघे। जीअं मिसाल तो लिखां थो मुंहिंजो कमु आहे तव्हां खे टेक्निकल वीडियोज़ ॾियणु। ओके, सो ही मूं लिखियो ऐं हाणे सफ़ा सवलो जुमिलो लिखियो आहे। ऐं इनखे जेकॾहिं असां ट्रांसलेट करे ॾिसूं अंग्रेज़ीअ में या उर्दू में त छा रिज़ल्ट ईंदी। ओके, सो हुनखे ट्रांसलेट करियूं था। ऐं सम्झाऊं थो हीअ वीडियो तव्हांजे लाइ इंतिहाई बोरिंग वारी आहे, पर हीअ वीडियो एंड ताईं ज़रूरु ॾिसिजो, तव्हांखे काफ़ी कुझु सिखण लाइ मिलंदो। बहरहाल हिनखे अंग्रेज़ी में ट्रांसलेट करण सां ही ॾिसो, माई जॉब इज़ टू गिव यू टेक्निकल वीडियोज़। बिल्कुलु सही, बिल्कुलु सही, मुंहिंजी ग्रामर खां 100 दफ़ा सही। सही,
ऐं उनखां पोइ तव्हांजो टाइम बचाइण जे लाइ हाणे असां हलूं था इदारे जा इंस्टॉलर ॾिसणु। पहिरियों जेको आहे उहो आहे सिंधी कीबोर्ड इंस्टॉलर। हिनखे ॾिसूं था ऐं इदारे जा ठहियल फ़ॉन्ट बि ॾिसंदासीं ज़रूरु, छो त इन्हनि खे बि हाईलाइट कयो वियो। साईं सरदार शाह चवे पियो त ज़बरदस्त फ़ॉन्ट ठाहिया विया आहिनि ऐं जेके उसराग ऐं विसराग जी सभिनी ग़लतियुनि खे ख़तमु करे छॾींदा। बहरहाल अचूं था हिते ऐं ॾिसूं था त जहाज़ ऐं झिरकी हवा में उॾामंदा आहिनि। गौराम खान जे घर महिमान आया हुआ, उनजे करे सिर्फ़ु हिकिड़ो फ़ॉन्ट गौराम खान वारनि ठाहियो। वधीक फ़ॉन्टनि जे लाइ वरी बि चयो वियो आहे त सिंध सलामत जो पोर्टल विज़िट कयो। ओके, उनखां पोइ हलूं था विंडोज़ इंस्टॉलर ते। यार कल्चर डिपार्टमेंट कुझु न कुझु त करे पई न, इहो माना ज़बरदस्त कमु कयो अथसि। ऐं हीअ हिन जी आहे आम हालति जेका तव्हां ॾिसी सघो था। सिर्फ़ु ग्राफिक डिज़ाइनिंग में तव्हां हुनखे नथा परखे सघो त हिन जा ॿ टे कलर आहिनि। हिकिड़ो पर्पल कलर आहे ऐं हिकिड़ो वाइट आहे, त कहिड़ो थी सघे थो। मतिलबु त असां हिन जो कमु त ॾिसूं त इहो कमु कहिड़ो थो करे। साईं माजिद भुरगड़ी वारे कीबोर्ड खां वधीक बहितर आहे या सिर्फ़ु इहो हिकिड़ो ई हिन में अपडेट आहे जेको आउं तव्हांखे ॿुधाए सघां थो त हीअ शइ हिन में नई आहे। लाम सां गॾु हए वारी जेकी हए आहे ऐं हूअ हए ऐं नॉर्मल हए ऐं जीम झिरकी वारी हए ऐं ॿी हए। मतिलबु त वेसराग ऐं ओसराग वारो फ़र्क़ु इहा ई शइ आहे। बहरहाल हिनखे डाउनलोड करण ऐं इंस्टॉल करण ऐं पंहिंजे सिस्टम में हलाइण जो पूरो तरीक़ो हुते तव्हां ॾिसी सघो था। हुनखे ॾिसी तव्हां फॉलो करे आसानी सां सेटअप करे सघो था। हिन में हिकिड़ी ॿी शइ आहे त हिन में सिंधी देवानगरी जो बि ऑप्शन आहे, तमामु सुठो। ऐं उनखां पोइ हाणे असां हलूं था इनखे डाउनलोड करण जो सवलो तरीक़ो आहे। डाउनलोड करियो ते क्लिक करे त तव्हां ज़िप फाइल हुनजो डाउनलोड करे सघो था। ऐं उनखां पोइ हिकिड़ो ॿियो टूल पिणु मुतारिफ़ करायो वियो आहे जेको तव्हांजे लिखियल मवाद में ओसराग ऐं वेसराग में थियल ग़लतियुनि खे सुधारे छॾींदो। जीअं मिसाल तौरु असां वञूं था उन टूल जी तरफ़, सो उहो टूल तव्हांखे किथे मिलंदो? उहो टूल तव्हांखे मिलंदो वेसराग सुधारींदड़ टूल। त वेसराग जे सुधारींदड़ टूल ते तव्हां वञो पोइ ऐं हिते तव्हां ॾिसी सघो था त हीअ माइक्रोसॉफ्ट वर्ड में वेसराग सुधारींदड़ टूल, हिनखे हिकिड़ो अहिड़ो टूल आहे जेके तव्हां डाउनलोड करे रखो था सही। ऐं मूं हुनखे डाउनलोड कयो। ओके, ऐं डाउनलोड करण खां पोइ तव्हांखे अचिणो पवंदो हेठि ऐं हीअ ॾिसो त एक्सट्रेक्ट करिणो आहे। ऐं उनखां पोइ एक्सट्रेक्ट करण खां पोइ उहो फाइल तव्हांखे खणी पंहिंजे उन डिस्क में रखिणो आहे जंहिंमें तव्हांजी विंडो ठहियलु आहे, जेको माना तव्हांजो बूटेबल ड्राइव आहे। मिसाल तौरु हिन सी में रखियो आहे। सो ऐं उनखां पोइ तव्हांखे उहो फोल्डर जेको आहे उन मां वर्ड जो जेको टेम्पलेट आहे उनखे खोलणो आहे। ऐं उहो खोले उन में तव्हांखे हिते ॾिसी सघो था त हिते मुख़्तलिफ़ ग़लतियूं थियलूं आहिनि। सही आहे, वेसराग में केतिरियूं ग़लतियूं थियलूं आहिनि। हर जॻह ते हए जेकी आहे उर्दू वारी कहिड़ी नंढी है, ओसराग या हिनखे वेसराग चवंदा आहिनि, का ख़बर न आहे। बहरहाल उहो ज़्यादा यूज़ थियल आहे जेका सिंधी ॿोली जे लाइ सही न आहे। सिंधी ॿोली खे सही लिखणु असांजी ज़िमेवारी आहे। सिंधी ॿोली खे बचाइणु असां सभिनी जी ज़िमेवारी आहे। ठीकु, ऐं हाणे छा करिणो आहे? इहो जिते लिखियलु हो उते लिखण खां पोइ तव्हांखे उहो पंहिंजो जेको मवादु आहे उहो पेस्ट करिणो आहे ऐं उन सां गॾु कंट्रोल अल्ट क्यू दॿाइणो आहे। ऐं इहो दॿाइण सां तव्हांजो जेको मवादु आहे उन में जेकियूं बि वेसराग ऐं ओसराग में ग़लतियूं थियल हूंदियूं उनखे ही सॉफ्टवेयर ऑटोमेटिक पंहिंजो पाण सभिनी खे सही करे छॾींदो। हीअ हिकिड़ो नंढिड़ो टूल उनखे सही करे छॾींदो। ज़बरदस्त। हाणे असां अचूं था त इहो वेसराग ओसराग आहे छा, हिनखे सम्झण जे लाइ। हिनखे सम्झण जे लाइ काफ़ी वक़्तु अॻु मूं हिकिड़ी वीडियो ॾिठी हुई कंहिं चैनल ते। उहा वीडियो तव्हांखे अॼु सजेस्ट कंदुसि त तव्हां ज़रूरु ॾिसो। सो उहा वीडियो किथे आहे? उहा वीडियो आहे ही। काफ़ी वक़्तु ॻोल्हियो आहे, काफ़ी वक़्तु ॻोल्हण खां पोइ इहा वीडियो मिली आहे जंहिंमें आहे सिंधी अल्फ़ाबेट बाय मोहम्मद अयूब लतीफ़ी। सो लतीफ़ी साहबु इन जो जेको चैनल आहे, ऐं बहरहाल हिन वीडियो जी लिंक ई तव्हांखे डिस्क्रिप्शन में ॾेई छॾींदुसि जंहिंमें अल्फ़ाबेट में हाए वॾी ऐं नंढी जी अहमियत ऐं उनजो सही इस्तेमालु ॿुधायो वियो आहे। सो हीअ वीडियो तव्हां ज़रूरु ॾिसिजो जीअं तव्हां वेसराग ऐं ओसराग जे फ़र्क़ खे सम्झी सघो। मुंहिंजे ख़्याल में हीअ वीडियो काफ़ी वॾी थी वई। बहरहाल ही हुई अॼु जी वीडियो। उमेद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ी वीडियो जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे घंटीअ जे निशान ते क्लिक कयो। को बि सवाल आहे कमेंट में लिखो। हिन वीडियो खे अञा ताईं तव्हां लाइक न कयो यार,
लाइक करे दोस्तों सां ज़रूरु शेयर कयो। मिलां थो तव्हां सां अॻी वीडियो में, तेसीं ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।